अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। बलदियाती इलेक्शन करण ज़रूरी आहिनि। बलदियाती इलेक्शन सां हेठिएं तबके खे वॾो फ़ाइदो मिलंदो आहे। 2012 ईस्वी खां पोइ इलाइक़े में तरक़ियाती कम न थी सघिया आहिनि। अहिड़ियूं ॻाल्हियूं सियासी, समाजी ऐं बिरोही बिरादरी जे मौजूद शख्सियत एहसान बिरोही, यूसी इस्माइल खान बिरोही ऐं यूसी गुगचाणी में मुख़्तलिफ़ बिरादरियुनि सां ताज़ियत बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयूं। हुन चयो त ॿाराड़ी जे ॻोठनि खे बुनियादी सहूलियतूं मयसर न आहिनि, जंहिं करे अवाम सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहे। ॾुखे वक़्त में अवाम सां गॾु आहियूं। सिहत ऐं तालीम जो निज़ाम दरम बरम आहे। हुन चयो त सियासतदान पंहिंजनि मुफ़ादनि लाइ विढ़नि पिया, जॾहिं त अवाम महांगाई सबबि बुख ऐं बदहाली जो शिकार आहे। हुन चयो त पाणीअ जे हथरादू खोट सबबि ज़रख़रीज़ ज़मीनूं बंजर बणिजी वियूं आहिनि।